नसीराबाद में सिविल जज पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ लगल कैंप जो दौरो कयो वियो आहे। सिविल जज पारां नूनारी पाड़े में कायम कैंप ते सहूलतुनि जी अणहूंद ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिविल जज जी हिदायत ते औरतुनि जे वेहण लाइ शामियाना लगाए सहूलतुनि जो इंतजाम कयो वियो। सिविल जज कुछ देर लाइ हिक डिवाइस होल्डर के जेल उमाणे छॾियो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद में सिविल जज पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ लगल कैंप जो दौरो कयो वियो आहे। सिविल जज पारां नूनारी पाड़े में कायम कैंप ते सहूलतुनि जी अणहूंद ते कावड़ जो इज़हार कयो आहे। सिविल जज जी हिदायत ते औरतुनि जे वेहण लाइ शामियाना लगाए सहूलतुनि जो इंतजाम कयो वियो। सिविल जज कुछ देर लाइ हिक डिवाइस होल्डर के जेल उमाणे छॾियो। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया, नसीराबाद में सिविल जज पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लाइ लगायल कैंप जो दौरो कयो वियो आहे। सिविल जज पारां नूनारी पाड़े में कायम कैंप ते सहूलतुनि जी अणहूंद ते कावड़ जो इज़हार कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अल्लाह बख्श कुरैशी लाइन ते मौजूद आहे। अल्लाह बख्श, सिविल जज पारां बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम लगल कैंप जो दौरो कयो आहे, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, अॼु सुबुह सिविल जज ऐं जुडिशियल मैजिस्ट्रेट नसीराबाद मिस्टर रमज़ान गादी हिते जेका कैंप लगाई वई बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे तहत मुस्तहिक़ीन खे 25,000 रुपया ॾियण, हुन जो ओचितो दौरो कयो ऐं हुते जंहिं महिल हू पहुतो त कंहिं बि क़िस्म जो इंतज़ाम न हो। समय औरतूं उस में बीठल हुयूं, हुननि जे लाइ थधे पाणीअ जो इंतज़ाम न हो ऐं हुनखे इहा ख़बर पई त कल्ह हिन कैंप ते ॿ औरतूं बेहोश थी वयूं, जंहिंजे करे हुन फौरी तौर ते MS सां राब्तो करियो त एम्बुलेंस ऐं हिकिड़ो डॉक्टर मुक़ररु करायो त इमरजेंसी सूरत में जेकॾहिं का औरत बेहोश थिए थी त हुनखे फर्स्ट एड ॾिनी वञे। ऐं हिन मौक़े ते हुन हिकु ॾींहं अॻु में हिदायतूं जारी कयूं हुयूं असिस्टेंट कमिश्नर नसीराबाद ऐं मुख़्तियार कार नसीराबाद खे त हू अॼु कैंप ते मौजूदु रहनि, पर हुननि मां को बि मौजूदु न हो, जंहिं ते हुन सख़्तु कावड़ जो इज़हार कयो ऐं उन्हनि सां टेलीफोनिक राब्तो करे खेनि चयो त हिन क़िस्म जी सूरत हाल में तव्हां आवाम जी मदद नथा करियो त छा तव्हांखे सिविल सर्वेंट छॾाइण जेको हक़ बि हासिलु आहे। उनखां पोइ हुन समूरा बंदोबस्त कराया, शामियाना लॻाया, थधे पाणीअ जो बंदोबस्त करायनि, मेडिकली तौर ते हुननि एम्बुलेंस हुते मुक़ररु कराई ऐं 2.5 खां 3 कलाक हुते मौजूदु रहिया। डिवाइस होल्डर जेकी हुते 5 ॼणा हुया, जॾहिं त हिते 14 ॼणा हूंदा आहिनि, त हुनजी खोट बि हुन सबबु मालूम कयो त हुननि चयो त उहे न आया आहिनि, जंहिं ते हुन फौरी तौर ते पुलिस जी मार्फत रहियल डिवाइस होल्डर घुराया जीअं माण्हुनि खे तकड़ी पेमेंट थींदी वञे ऐं जंहिंखां पोइ समूरा इंतज़ाम मुकमल करे बाद में हुन चयो त असांजो कमु आहे अवाम जी ख़िदमत करणु, पर असांजे जेके रेवेन्यू खाते जा अमलदार आहिनि उहे अवाम जी ख़िदमत करणु नथा चाहिनि। हुननि जी लापरवाही ॾिसी हुन सख़्तु गुस्से जो इज़हार कयो ऐं हुन इहो बि चयो त हू डेली विज़िट कंदो रहंदो मुख़्तलिफ़ कैंपुनि ते ऐं हिन क़िस्म जेके ॿोॾ मुतासिर कैंपूं आहिनि उन्हनि ते बि जिते बि लापरवाही हूंदी हू हुननि जे ख़िलाफ़ रिपोर्ट जारी कंदो जीअं हुननि जे ख़िलाफ़ कार्रवाई थी सघे। जी ठीकु आहे, अल्लाह बख्श, महिरबानी तफ़सील ॼाणण लाइ।